खानपुर महर में मसवाड़ जी जाइ में रहंदड़ अकरम दायो तालका प्रेस क्लब खानपुर महर पहुची एहतजाज कंदे चयो आहे त 11 महीना अॻु गुलज़ार महर रोड ते खानपुर महर जे बासर हिंदू सेठ घनश्याम दास उर्फ सदाम चंद जे पुट राकेश कुमार नशे में धुत थी कार जो टक्कर हयो, जंहिंमें आऊं ऐं हिकु ॿियो शख़्स ज़ख़्मी थी पियासीं, पर ॿियो ज़ख़्मी फ़ौत थी वियो ऐं आऊं ॼंग खां माज़ूर थी वियसि। हुन चयो त हिन महिल ताईं वॾो ख़र्च अची वियो आहे, पर बासर हिंदू सेठ घनश्याम दास उर्फ सदाम चंद सहायता करण लाइ तयारु न आहे, जॾहिं त हिंदू सेठ इलाज जी ख़ातिर बि कराई हुई, पर इन बावजूद हुन मुंहिंजो इलाज न करायो। अकरम दायो जो चवणु हुयो त आऊं पोहरे तां आहियां ऐं मज़दूरी करे बचनि जो पेट पालींदो हुयसि, पर ज़ख़्मी थियण खां पोइ अपाहज बणिजी वियो आहियां ऐं घर में खाइण लाइ बि कुझु न आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बासर हिंदू सेठ सदाम चंद खिलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजो इलाज कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।